हैदराबाद में अब्दुल्ला बिल्डर्स पारां औरतन के आलमी दिहाड़े के हवाले से तकरीब मुनक़द कई वई। अब्दुल्ला मॉल में मुनक़द कयल तकरीब में अब्दुल्ला बिल्डर्स के मार्केटिंग मैनेजर मोहम्मद इमरान खान खास मेहमान तौर शिरकत करे औरतन के हक़न लाइ जाखोड़ींदड़ समाजी अगवानन के मन्ता अवार्ड दिना। आज भी हमने कोलैबोरेशन में इस तरह का प्रोग्राम रखा है यहाँ पे, और इसमें हमने सिंध की मुख्तलिफ वॉक ऑफ लाइफ से ताल्लुक़ रखने वाली ख़वातीन को यहाँ इन्वाइट किया है। और अगेन हमारा मकसद यही है कि हम इन ख़वातीन को जो हमारी सोसाइटी के लिए काम कर रहे हैं इनको हम अप्रिशिएट करना चाहते हैं, इनको हम रिकग्नाइज़ करना चाहते हैं। असां कहिड़ी तरह सां पंहिंजी पब्लिक की खिदमत करे सघूं था, त दैट वॉज दी ओनली वे जेको असांखे एजुकेशन नज़र आयो। ऐं उन सिस्टम के मद्देनज़र रखी करे असां हिते अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर्स में पंहिंजो ॿियो चैप्टर जेको सो स्टार्ट करणु वञूं पिया। इंशाअल्लाह ताला 23 मार्च ते असां उनजो इफ्तिताह कंदासीं। औरतुनि जो ॾींहुं मल्हाइण जो मतिलबु इहो ई आहे कि औरत भी इंसान आहे, औरत के भी तालीम जो हक़ आहे, औरत के भी राय रखण जो हक़ आहे। ऐं जेकी भी असांजी मुल्की सतह ते ऐवान आहिनि ऐं अहिड़ियूं पोज़ीशन्स आहिनि जिते औरत हुजे उनजी ॻाल्हि ॿुधी वञे ऐं तॾहिं पॉलिसी मेकिंग कई वञे। स्पेशल वुमेन डे जे हवाले सां हिननि सजाई आहे। ऐं ॿियो हिते अची हिकिड़ी ॿी सुठी ख़बर पई त हिते कमांडर स्कूल सिस्टम भी हिते लॉन्च कराइनि पिया, हिननि मुतारफ़ करायो आहे। तालीम जे लिहाज़ खां हिकिड़ो हैदराबाद में तमामु सुठो इज़ाफ़ो आहे। आज का दिन नहायत अच्छा सा दिन है, माँ के लिए, बहन के लिए, औलाद के लिए तमाम बेहतरीन हिकिड़ो मौक़ो फ़राहम करे रहिया आहिनि। हैदराबाद रहवासियुनि जे लाइ हिकिड़ो नओं स्कूल सिस्टम इंट्रोड्यूस करे हैदराबाद जे लाइ हिकिड़ो ऑप्शन वधी वियो ॿारनि जे लाइ। तकरीब दौरान अब्दुल्ला बिल्डर्स पारां शुरू कयल कमांडर स्कूल जो पिण इफ्तिताह कयो वियो। कैमरामैन शाहिद सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़ हैदराबाद।